अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, इबादत जा तरीक़ा अलग अलग कंहिं बनाया आहिनि। इबादत सिर्फ़ अने सिर्फ़ हिकिड़े अल्लाह जी। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान है, जिन्नात के अने इंसान के अल्लाह ताला सिर्फ़ अने सिर्फ़ एतिरे लाइ पैदा कयईं त अल्लाह ताला जी इबादत कयईं। या अयुहन्नास उअबुदू रब्बकुम, ऐं इंसान ऐं आंजे रब जी इबादत कयो। जेको शख़्स हिकिड़े अल्लाह जी इबादत करे थो अने अल्लाह जी ज़ात में कंहिंखे शरीक नथो करे, उहो शख़्स मोमिन है, कामयाब है, जन्नती है। अॼुकल्ह इबादत तंहिंजा 3 तरीक़ा थी विया। इंसान 3 तरीक़े मथे इबादत कयूं था। नंबर हिकिड़ो, अल्लाह सुब्हानहु व तआला जी इबादत प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़। इहा इबादत सही इबादत है अने ई इंसान कामयाब ऐं ॿिए नंबर ते अल्लाह ताला जी इबादत कयूं था, पण प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो न आहे। इबादत में जहालत अने इबादत में आबा व अजदाद जो तरीक़ो है, सही सुन्नत जे मुताबिक़ इहा इबादत न आहे। त ई इंसान ज़ालून गुमराह आहिनि। इबादत कई पिए, हिन जे बावजूदु गुमराह आहिनि, पदभस्ट आहिनि। अने 3 नंबर जी इबादत इंसान त्रिया उहे जेको हक़ सुञणे था, हक़ सम्झनि था, उन वटि हक़ आहे, इन जे बावजूदु हक़ मथे इबादत नथा कयूं, यानी अल्लाह रब्बुल आलमीन खे सुञणे था। प्यारे नबीअ जो तरीक़ो पण आहे त अल्लाह ताला जी सही इबादत नथा कयूं। प्यारे नबीअ जो तरीक़ो हुअण जे बावजूदु नबीअ जो तरीक़ो नथा अपनायूं। ई इंसान मग़ज़ूब आहिनि, गज़ब जे लाइक़ आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो, वमन अज़ल्लु मिम्मन यदअू मिन दूनिल्लाह। उन शख़्स खां वधारे गुमराह केरु आहे, यानी मिणी खां वॾो उहो शख़्स गुमराह आहे जेको अल्लाह जे अलावा ॿिए खे पुकारे थो। मिम्मन यदअू मिन दूनिल्लाह मन ला यस्तजीबु लहू, जेको क़यामत सूदीअ इनखे जवाबु ॾिएज नथो। वहुम अन दुआइहिम गाफ़िलून, अने इन जी पुकार इबादत खां हू बेख़बर आहे, गाफ़िल आहे। वइज़ा हुशिर नास, जॾहिं इंसान इकट्ठा थींदा क़यामत वारे ॾींहुं, कानू लहुम आदान, जंहिंजी उहो इबादत करे थो, उहो इबादत करण वारे जो दुश्मन बनी वेंदो। आदान इनकार कंदो। कानू लहुम आदान व कानू बिइबादतिहिम काफ़िरीन, अने उन जी इबादत जो इनकार कंदो जे असांजी इबादत तव्हां कया ई न आहिनि। हिते दुआ खे इबादत चए में आयो आहे त इबादत सिर्फ़ अने सिर्फ़ हिकिड़े अल्लाह जी इबादत प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक़ अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत, उहो जी इबादत सही है। आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।